ज़हर ज़िंदगी ड्रामे में मार धाड़ शुरू थी वई आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो कुछ किस्तुनि जो मेहमान आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो 380 किस्त ते आख़िरी किस्त नशर कई वेंदी। ज़हर ज़िंदगी ड्रामो पूरी सिंध में तमामु घणो मक़बूल थियो आहे। ॾे तोड़े परॾेह में जिथे भी सिंधी ॿोली ॻाल्हाई ऐं ॿुधी वञे पई उते ज़हर ज़िंदगी ड्रामे जे तमाम किरदारनि खे सराहियो वञे पियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अकबर उतरादी, सज्जाद समो, आज़म जान मेंगल, साईं निसार शाह, खादिम हुसैन खखराणी, कमाल खान जो ख़ूबसूरत किरदार ऐं हाकिम खान जो किरदार, ओठे जहिड़े शैतान उठ जो किरदार पूरी सिंध में तमाम घणो ॼातो ऐं सुञातो वञे पियो। तमाम घणा सिंध वासी हिननि किरदारनि सां तमाम घणी चाह सां ॾिसनि पिया। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामो 380 किस्त ते आख़िरी एपिसोड नशर कई वेंदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में मार धाड़ जो सिलसिलो जारी आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे खे तमामु जल्द बंदि करण जो अल्टीमेटम अची चुको आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा निसार शाह खे भी आख़िरी किस्त में मारियो वेंदो या न? रईस गफ़ार खान जो एतिरो बहितरीन इंसाफ़ वारो किरदार मूंखे नथो लॻे त रईस गफ़ार खान खे मारियो वेंदो, छो त रईस गफ़ार खान हिन स्पेल में अची करे तमामु ख़ूबसूरत एंट्रियूं कयूं आहिनि। जीअं त रबनि खे बचाइण वारी ख़ूबसूरत सीन भी रईस गफ़ार खान निभाई आहे। हाणे कमाल खान ऐं हाकिम खान खे कुते जी मौत मारण जो ॾींहुं तमामु वेझो अची चुको आहे। तमामु जल्द इन्ही ॿिन्हिनि किरदारनि सां गॾोगॾु ओठे जहिड़े शैतान उठ खे भी नेस्ते नाबूद कयो वेंदो। इन्हनि जी ॻिचीअ में सोढ़ो रसो विझी सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं भोले जी आन नचायो वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे डायरेक्टर फरज़न मलिक खजू तमामु घणो अल्टीमेटम ॾेई छॾियो आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामो 380 किस्त जे अंदर ही अंदर ख़त्म कयो वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो त रईस गफ़ार खान सज्जाद समो मतिलबु हाकिम खान जे कमदार खे ॻिचे खां वठी तमामु घणो दॿाए चुको आहे त मां अॼु तव्हांजी औताकुनि में घिरियो आहियां, सुभाणे कमाल खान ऐं हाकिम खान जे घर में घिरी भी ग़रीबनि खे इंसाफ़ ॾियारण में का भी कसर न छॾींदुसि। ज़हर ज़िंदगी ड्रामे ॿी तरफ़ सोनल पंहिंजे पीउ खे बंदूक खणी हुन जी मिल्कियत पंहिंजे नाले करण जे लाइ वॾी जिदोजहद करे रहियो आहे। पर ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु जल्द बंदि थी वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV। कीअं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।